बेरहम आसमानों, बेरहम 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 आसमानों। हितलाल जे लोब में, हितलाल जे लोब में थी मासूमियत निशानो। बेरहम 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 आसमानों, बेरहम 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 आसमानों। बेरहम 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 आसमानों, बेरहम 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 आसमानों, बेरहम। बोला दादा इहो कम त थी वियो, हाणे छा कयूं? हाणे सरवाण खां सची कराए, जेकॾहिं हू मञे थो त उन्ही सरदार ते हमिलो करायो हो त इहो बयान मोबाइल में रिकॉर्ड करे छॾ। पोइ सरदार साईं जी इजाज़त सां सरवाण खे फट मारे छॾींदासीं। जेकॾहिं सरवाण न मञे त पोइ सरवाण खे आज़ादु करे छॾिजांइ। पर ॿुध कुर्बान, कंहिं बि बनी बशर खे ख़बर न पए त सरवाण खे असां क़ैद में रखियो। बोला दादा पोइ हाणे असीं हलूं था, जेॾां पेर ओॾां खे। माशाल्लाह। चलो माशाल्लाह। शाहनवाज़ छा ॻाल्हि आहे? न सलाम न दुआ, ईअं अची मुंहुं सुजाए वेही रहियो आहीं। छा अब दुआ सलाम कबी आहे पंहिंजे सॼण सां। तूं त सरदार आहीं, तुंहिंजो त को न मिट आहे न को माइट। छा शाहनवाज़ मां तुंहिंजो सोट न आहियां, तुंहिंजो रतु न आहियां। छाजी रत आहे बा तूं आहे सरदार, तुंहिंजो न को मिट आहे न को माइट आहे। छा तूं मुंहिंजो सोट न आहीं? छा तूं मुंहिंजो रतु न आहीं? तूं रतु न पर मुंहिंजो दुश्मन आहीं, दुश्मन। मुंहिंजो अकेलो पुटु अगवा थी वियो आहे ऐं तूं ॿ पेर भरे मुंहिंजे तॾे ते कोन आहीं, हा न? शाहनवाज़ मूं ते मार ॾियण खां अॻु तूं पंहिंजे गिरेबान में छाती पाए ॾिस। तोसां अहिड़ो वाक़ियो थी वियो आहे, तूं ॿ पेर भरे मूं वटि आएं तदा तो ते पग रखियल आहे, तूं पग पायूं वेठो आहीं। मूंसां ही ज़ुल्म थी वियो आहे, तूं आए मूं वटि। तोखां सरदारीअ वारो भूत लहे त तूं अची न। मुंहिंजो पुटु तो अगवा करायां तो, न त कंहिं में एतिरी जुरत ई कान्हे का। कंहिं मां अहिड़ो पुटु ॼणियो ई कोन्हे को तो शाहनवाज़ खान जे पुट खे अगवा करे हुन में हथु विझे। शाहनवाज़ मां तुंहिंजे पुट वांगुरु किरल इंसान न आहियां, मां सरदार आहियां जो अहिड़ियूं हरकतूं कयां। ख़बर आहे मूंखे तुंहिंजी चंग मुड़सीअ जी ख़बर आहे। हेरा फेरी करे सॼी मिल्कियत फबाए वियो। तूं चङो मुड़स न, सरदार न, ग़ासिब आहे, ग़ासिब लुटेरो। पहिरियां तूं मुंहिंजे हिसे जूं ज़मीनियूं खाधियूं, हाणे मुंहिंजो पुटु थो खाए। तूं सरदार न, आदमखोर आहे, आदमखोर। लगाम ॾे पंहिंजी ज़बान खे शाहनवाज़। तुंहिंजे पुट जा लछण ई अहिड़ा मूं ते इल्ज़ाम हणण खां पहिरियों तूं इहो सोच त मां रुॻो तुंहिंजो सोट ऐं रतु न आहियां, त मां हिन राज जो सरदार बि आहियां। सरदार आहीं, मञुमि सरदार आहीं, पर मुंहिंजो रतु न आहीं। शहबाज़ खान जेकॾहिं सरवाण खे कुझु बि थियो त इहो तुंहिंजो तख़्त पख़्त न रहंदी। शाहनवाज़ जे शिर खां तूं अञा वाक़ुफ़ ई न आहे।
हिकिड़ी दूध पती चांहि खणी आ छोकिरा। भुला न भुलाए, इहा वाच त मूंखे सरवाण साईं जी थी लॻे। वाचुनि जहिड़ियूं खोड़, किथे सरवाण जे अॻुवां में इहो माण्हू शामिल त न आहे? पक सां सरवाण खे अगवा करण में इहो माण्हू बि शामिल आहे। ऐं वॾेरे सरवाण खां इहा वाच खसी अथसि। पुछी थो ॾिसां, पुछण में कहिड़ो हर्ज आहे? शिकिल सूरत में त शरीफ़ थो लॻी। छा मतिलबु आहे तुंहिंजो? कहिड़े टोले में शामिल आहीं? भाऊ ॻाल्हाई छा थो? अहिड़ा अजाया सजाया सवाल छो थो करी? इहो ई त मां तोखां पुछां थो, छा कंदो आहीं? तोखे छो ॿुधायां? तुंहिंजी कहिड़ी मूंसां ॾेती लेती आहे? शिकिल सूरत में त अमीर नथो लॻी। वाच महांगी पाती अथई, किथां आंदी अथई? हिन में तुंहिंजो छा वञे? किथां बाणिया? वाच तुंहिंजी त न आहे। वाच मुंहिंजी आहे। खसे ॾेखार ॾिसां कीअं थो खसी। तूं कंहिंजो पुटु आहीं? मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा। ॿेली छो अची मुंहिंजो मथो खाधो अथई? जान छॾ मुंहिंजी। ठीकु आहे, छॾियो मां, पर छॾी थो अथई कोन। माण्हू त सवा छिता थी पिया आहिनि। सफ़ा हथ खस लॻी पई आहे। छोकिरा हेॾा घणा पैसा ॾिया? 50 रुपया। तूं वरी रोई पई। रोअण सां वींदड़ वापसि नाहे वरंदो। मौत हिकु डिघे विछोड़े जो नालो आहे, जंहिंजी का पुॼाणी न आहे। मुंहिंजी जवान धीअ बेदर्दीअ सां क़तल थी वई। दुख त इन ॻाल्हि जो आहे त कातिल केरु आहे, का ख़बर ई न पई। असांजी त कंहिंसां दुश्मनी बि न आहे, पोइ मूंसां ही कहर केरु करे वियो? सब्र कर मुंहिंजी भेण, सब्र कर। वक़्तु वॾो मरहम आहे। वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु वॾा वॾा ज़ख़्म भरिजी वेंदा आहिनि, पर भेण तुंहिंजो त ज़ख़्म भरिजे ई नथो। असां हाणे पुड़ा थी विया आहियूं। असां में उहा सघ नाहे रही त असां पंहिंजी औलाद खे तहफ़ुज़ ॾेई सघूं। पर ज़िंदगी त गुज़ारणी आहे न, चाहे इंसान सुखनि में हुजे या सुरनि में। हिकु धीअ त विञाए वेठी आहियां, ॿी धीअ जी फिकर अथमि त किथे हिन कारे समाज में हिन धीअ खे बिन विञाए छॾिया। मारी भेण, छा तोखे रब रहमान ते भरोसो न आहे? तूं ॾिसजां, कातिल ज़रूरु ज़ाहिर थींदो ऐं रब पाक हुनखे इबरतनाक सज़ा ॾींदो। पोइ बि मुंहिंजी सनम मोटी त कोन ईंदी न। अदा केॾा अरमान हुया मुंहिंजी दिलि में त सनम में मंसूर जी शादी थींदी ऐं उन्हनि जी औलाद खे पंहिंजे अङण में रांदियूं खेॾंदे ॾिसंदसि। भेण, इन में बि का रब जी भलाई हूंदी। असां कम कुल आहियूं, ख़ुदा जी कुदरत खे सम्झी कोन था सघूं। हा दा, पर मां इहो थी चाहियां त अनम खे पंहिंजे पीउ जे हवाले करे छॾियां। उनमें वधीक सप न आहे। मां हाणे थकिजी पई आहियां। तूं छा थी सम्झी त हू तुंहिंजी धीउ खे पंहिंजी धीउ तस्लीम कंदो?
साल गुज़री विया, हुन तुंहिंजी सार संभालंदा थी, न ख़बरचार वरितईं न हाल अहिवाल वरितईं। हुनखे त ख़बर ई नाहे त हू 2 ॼणनि ॾींहंनि जो पीउ आहे, जिन मां हिकु ज़ालिमनि जे ज़ुल्म जो शिकार बणिजी वई। त पोइ मां छा कयां? जवान धीअ खे केॾांहुं कयां? तूं सब्र कर, असां उन्हनि खे जवाबु ॾेई छॾींदासीं जिन अनम जो संग थे घुरियो। हाणे अनम जी शादी मंसूर सां कराईंदासीं, बसि तूं हिमत न हार। ठीकु आहे दादा। हा त ही मास्तर आहे त पोइ सुभाणे वसाए खे वठी हिन खे खंभे खणी हलंदासीं रेस शाहनवाज़ ख़ान ॾे। रेस शाहनवाज़ पाण हिन खां सची कराईंदो त हिननि रेस सरवाण खे किथे रखियो आहे? सरवान अगवा थी वियो आहे। जी सरदार साईं, अहिड़ा अफ़वाह राज में हलनि पिया। ख़बर न आहे त इहो कमु कंहिं कयो आहे, पर हिन में असांजो छा? पर शाहनवाज़ जो सॼो शक असां में आहे। सरदार साहब, वॾेरे शाहनवाज़ जो शक अजायो आहे। छा हुनखे पंहिंजे पुट जे अफ़ालनि जी ख़बर न आहे? मां हुनखे कीअं ॿुधायां त मां एॾो किरियल इंसान आहियां जो रत जे रिश्तनि खे मां विसारे छॾियां। पर मुला दादा, मुंहिंजे दिमाग़ में पुसो भरियल आहे। हाँ सरदार साईं, रईस शाहनवाज़ सरवाण जा त लक्षण ॾिसे ई कोन थो, हरू भरू तव्हां ते इल्ज़ाम थो हणे। इहो पतो लॻाए त सरवाण खे कंहिं अगवा कयो आहे। सरदार साईं, जेकॾहिं इजाज़त हुजे त मां हिकिड़ो अर्ज़ु कयां? चओ मुला दादा। साईं, मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हांखे इन मसइले खां परे रहणु घुरिजे। जेकॾहिं असां जांच कई ऐं सरवाण खे आज़ादु करायोसीं त वॾेरो शाहनवाज़ इहो ई सम्झंदो त सरवाण खे असां ई अगवा करायो आहे। मुला दादा, मूंखे तूं ई ॿुधाए त शाहनवाज़ जो शक कीअं ख़तमु थिए? सरदार साईं, जेकॾहिं सरवाण खे कंहिं पलांद में अगवा कयो आहे त पोइ हुनजो बचणु मुश्किल आहे। जेकॾहिं सरवाण खे कंहिं पैसनि लाइ अगवा कयो आहे त भूंग भरे मोटी ईंदो। तव्हां रुगो ॿ ॾींहं सब्र कयो। मुला दादा, मां मञा थो त सरवाण मुंहिंजो दुश्मन आहे,
पर पोइ बि मां इहो चाहींदुसि त हुनखे मां बचायां। ठीक है सरदार साहब, मां जांच करियां। तूं वरी हिते छो आयो आहे? प्रेशर पुलिस त कुझु बि न आहे कयो। त पोइ मां छा कयां? मां को एसपी लॻल आहियां छा? हू सरदार आहे न शहबाज़ खान, उन ॾे नथो वञी? प्रेशर अव्हां त नाराज़ थी वियो। असीं ग़रीब मिस्किन माण्हू अव्हांजे दर ते न ईंदासीं त केॾांहुं वेंदासीं? ग़रीब आहीं? केरु थो चए त तूं ग़रीब आहीं? भले दुनिया खे ख़बर न हुजे, पर मूंखे ख़बर आहे त तूं केरु आहे ऐं शहबाज़ खान केरु आहे। प्रेशर तव्हांजी हिकिड़ी फ़ोन ते मूंखे इंसाफ़ मिली सघे? हिकिड़ीअ खे हिकिड़ी, टिटीह खे टी। असांखे पंहिंजी लॻी पई आहे, हिन खे वरी पंहिंजी लॻी पई आहे। अड़े मियां सरवाण अगवा थी वियो आहे, पुलिस उते ई कुझु कोन कयो आहे त तुंहिंजी धीउ जे लाइ छा रिण वारींदी छा? इन जो मतिलबु त मां मायूस थी वेही रहां, मूंखे इंसाफ़ कोन मिलंदो? हितां जा बादशाह क़तल थी विया, उन्हनि खे इंसाफ़ कोन मिलियो, तोखे छा मिलंदो? प्रेशर सरवाण खे केरु अगवा कंदो? कंहिंमें एतिरी हिमत आहे जो सरवाण में हथु विझे? हा, हिकु अहिड़ो माण्हू आहे जेको सरवाण में हथु विझी सघे थो। केरु आहे उहो जंहिं एॾी जुरत कई आहे? सरदार शहबाज़ खान, उहो ई इहो कमु करे सघे थो। बसि रुॻो हिकु दफ़ो मूंखे सरवाण मिली वञे, पोइ मलिक ॾिसजां मां हिन शहबाज़ खान जो कहिड़ो थो हशर कयां। प्रेशर माण्हू मारण सां इंसाफ़ न आहे मिलंदो। मलिक माफ़ करण वारे खे हिते बुज़दिल सम्झो वेंदो आहे। मां कार ॾियण वारे खे गोली सां जवाबु ॾींदो आहियां। हाणे ललिता, घणो मथो ख़राबु न कर मुंहिंजो। मंसूर साईं, तूं पढ़ियल लिखियल आहीं। तोखे हिकु औरत जे एहसास खे बिना ॿुधाइण जे बि सम्झणु घुरिजे। हीअ मुंहिंजी दिलि चरी नाहे मंसूर मिठड़ा, तो में कुझु कणा आहिनि, तॾहिं त हीअ मुंहिंजियूं अखियूं तो लाइ आतियूं आहिनि। मां मञा थी त तूं ग़रीब आहीं ऐं मां अमीर आहियां, पर मां छा कयां? हीउ इश्क त अंधो थींदो आहे न। जेकॾहिं तूं मूंसां मिलण न आहे न, त मां पाण तोसां मिलण हली ईंदसि। पर सरवाण पंहिंजो वेर नथो छॾे सघे। वसाया, मूंखे पिरोलियूं न ॿुधाए। पर ममताज़ छो? हुन मिलण खां इनकार छो कयो? ऐं बाजी इहो आहे बेवकूफ़, तॾहिं त इनकार करे छॾी। कहिड़ो टोलो? छा जूं ॻोल्हियूं? पुछी छा थो? सरदार शहबाज़ खान मुंहिंजे पीउ जो सौटु बि आहे त मुंहिंजे पीउ जो भेणियो बि आहे। हुनजी घरवारी मुंहिंजी पुफी आहे।